फ़लस्तीन में असांजे बेगुनाह मुसलमान भाइरनि खे शहीद कयो पियो वञे ऐं तमामु जेके आलमी इदारा आहिनि, जेके आलमी अदालतूं आहिनि, अक़वाम मुत्तहिदा हे सिर्फ़ु इहो बयानु ॾिए थी त असां बीठा आहियूं। हेर उहे बीठा आहिनि ऐं मुसलमाननि जी नस्ल कुशी जेकी आहे उहा हले थी पई। बाबा अलाह खे मञो, ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो जेके वीडियो हलनि पिया, जेके शयूं हलनि पियूं, दिलि थो फाटे, मुसलमाननि जो दिलि रोए थो उनखे ॾिसी करे। तव्हां मुसलमान आहियो, नबीअ जो कलमो पढ़ंदा हो, पंहिंजे मुसलमान भाइरनि जी मदद जे लाइ उथो। सिर्फ़ु बयानबाज़ी सां कमु कोन हलंदो। महिरबानी कयो, शहरनि शहरनि में, गलियुनि गलियुनि में जलसा कयो। हिन में कोई बि हो ना, पंहिंजी मुसलमान क़ौम जो साथ ॾियण जे लाइ जेतिरो थी सघे ओतिरो निकिरो। सिर्फ़ु बयानबाज़ी सां कुझु कोन थींदो। जेको असांजो सीपे सलार वेठो आहे, आर्मी चीफ साहब आहे, निगरान हुकूमत वेठी आहे, ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। ऐं मुल्क असांजो ला इलाह ते ठहियलु आहे, उनजी थोरी लाज रखो। दुनिया के मैसेज ॾियो त तव्हां हिकु मुसलमान कंट्री आहियो ऐं पावर कंट्री आहियो। पंहिंजे पावर खे इस्तेमालु कयो ऐं उते जेके मासूम ॿार, मायूं, बच्चा जेके रोअनि पिया, उन्हनि जी दाऊं सिस्टियूं तव्हांखे ॿुधण में नथियूं अचनि। हे आख़िरत में तव्हां सां सवाल थींदो त अलाह साईं तव्हांखे एतिरो पावर ॾिनो, एतिरो तव्हांखे मुस्लिम उम्मा जो लीडर बणाए छॾियो आहे, मगर तव्हां मुसलमाननि जे लाइ कुझु नथा कयो। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो ऐं ॿियो कुझु न, सिर्फ़ु ग़रीबनि जे लाइ आवाज़ु उथारियो। ऐं हे जेको तव्हां बयानु ॾींदा त असां बीठा आहियूं, तव्हां हिते ई बीठा हूंदा हो, कुझु कोन थींदो। बाक़ी जेको आहे मुसलमाननि जी नस्ल ख़तमु थी वेंदी, यहूद और निसारा कामयाबु थींदा वञनि ऐं असां मुसलमान बीठा आहियूं। अदा ख़ुदा खे मञो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन हुकुम खे यादि कयो त कुफ़ार सां जंग कयो, पंहिंजे मुसलमाननि जी हिफ़ाज़त कयो। अलाह साईं तव्हांखे ताक़त ॾिनी आहे, हौसलो ॾिनो आहे, सभु कुझु आहे। इमदाद मोकिलण सां कुझु न थींदो। हे ख़ाली इमदाद मोकिलींदा, खाधो पीतो। बाबा हो अमेरिका पंहिंजा जहाज़ मोकिले सघे थो, फ़ौजी मोकिले सघे थो। तव्हां मुसलमाननि जा लीडर आहियो, कुझु गैरत कयो, कुझु शर्म कयो, कुझु हया कयो। ख़ुदा खे मञो।